नाज़रीन तबी ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कंदालो तो हमले में जख्मी थियल पीपी उम्मीदवार सगीर ज़ुल्फ़कार शाह के कराची मुंतकिल कयो पियो वञे। इलेक्शन कमीशन ज़ुल्फ़कार शाह ते हमले जो नोटिस वरितो आहे। चीफ सेक्रेटरी ऐं IG सिंध खां रिपोर्ट तलब कई वई आहे। इलेक्शन कमीशन पारां चीफ सेक्रेटरी ऐं IG सिंध वाक़े में मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ जल्द कानूनी कार्रवाई करण जी हिदायत कई वई आहे। ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन आवाज़ सां शेयर कंदा हलूं। हमले में ज़ख्मी थियल PP उम्मीदवार सैयद ज़ुल्फ़कार अली शाह के कराची मुंतकिल कयो पियो वञे। इलेक्शन कमीशन ज़ुल्फ़कार शाह ते हमले जो नोटिस वरितो आहे। चीफ सेक्रेटरी ऐं IG सिंध खां रिपोर्ट तलब कई वई आहे। इलेक्शन कमीशन पारां चीफ सेक्रेटरी ऐं IG सिंध वाक़े में मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ जल्द कानूनी कार्रवाई करण जी हिदायत कई आहे। इन हवाले से अधिक तफ़सीलात कराची धरती TV कराची जो चीफ रिपोर्टर शबीर लाशारी असां सां लाइन ते मौजूद है। जी शबीर, आगाह कजो ज़ुल्फ़कार अली शाह के कराची मुंतकिल कयो पियो वञे, छा अपडेट है इन हवाले सां? जी बिल्कुल, पाकिस्तान पीपल्स पार्टी मीरपुर ख़ास जे अगवान ऐं MP जे उम्मीदवार ज़ुल्फ़कार शाह ते जेका फायरिंग थी उनखां पोइ उनखे एमरजेंसी में कराची मुंतकिल कयो पियो वञे, पर अञा ताईं कराची पहुतो न आहे। हू हाणे कराची उनखे आंदो पियो वञे। इन हवाले सां इलेक्शन कमीशन तरफ़ां ज़ुल्फ़कार अली शाह ते फायरिंग वारे वाक़े जो नोटिस वरितो वियो आहे। इलेक्शन कमीशन चीफ सेक्रेटरी ऐं IG सिंध खां वाक़े जी ते रिपोर्ट तलब करे वरिती आहे। इलेक्शन कमीशन जे चीफ सेक्रेटरी ऐं IG खे वाक़े में जेके मुलविस माण्हू आहिनि उन्हनि ख़िलाफ़ फौरी तौर ते कार्रवाई जी हिदायत कई वई आहे। हिकु दफ़ो ॿीहर असां नाज़रीन खे ॿुधायूं त मीरपुर ख़ासि पीपल्स पार्टी जे MP जो उम्मीदवार ज़ुल्फ़कार शाह ते जेका फायरिंग थी आहे उन वाक़े जो इलेक्शन कमीशन नोटिस वरितो आहे। इलेक्शन कमीशन पारां चीफ सेक्रेटरी ऐं IG सिंध खे फौरी रिपोर्ट ॾियण जी हिदायत कई वई आहे। उन सां गॾोगॾु इलेक्शन कमीशन चीफ सेक्रेटरी ऐं IG सिंध खे हिदायत कई आहे त वाक़े में मुलविस जेके जवाबदार आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ फौरी तौर ते कानूनी कार्रवाई कई वञे। जी अच्छा शबीर, थोड़ो आगाह कजो त कुछ देर पहिरियां जेके अपडेट हुआ उन्हनि मूजिब त ज़ुल्फ़कार शाह के हैदराबाद रिफर कयो पियो वियो, पर हिन वक़्तु जेकी ताज़ा तरीन ख़बर आहे उहा इहा आहे त कराची मुंतकिल कयो पियो वञे। त छा हिन वक़्तु कंडीशन जे हवाले सां तव्हां असांखे ॿुधाए सघो था त हिन वक़्तु छा कंडीशन आहे? हिन वक़्तु ताईं जेके ख़बरूं आहिनि हैदराबाद ऐं मीरपुर ख़ासि मां त ज़ुल्फ़कार शाह जे मथां जेका फायरिंग थी आहे उनमें 6 खां 7 गोलियूं जेके आहिनि उहे हलाई वियूं उनजी गाॾी ते, पर उनखे जेके आहिनि उहे 2 गोलियूं लॻियूं आहिनि। हिन वक़्तु ताईं ॿुधाए पियो वञे त उनखे 2 गोलियूं लॻियूं आहिनि ऐं उन करे उनजी कंडीशन जेका आहे उहा हिन वक़्तु ताईं डॉक्टरनि चवण जो कुझु चई नथा सघनि, जंहिंजे करे उनखे कराची रेफर कयो वियो आहे। पर मीरपुर ख़ासि अस्पताल में ज़ुल्फ़कार अली शाह खे जॾहिं आंदो वियो त हू होश में हुयो ऐं ॻाल्हाए रहियो हो। उनखां पोइ ॿुधाए पियो वञे त उनजी तबियत में जेको आहे कुझु वधीक बिगाड़ अची वियो, जंहिंखां पोइ उनखे फौरी तौर ते जेको आहे कराची मुंतकिल करण जो फ़ैसिलो थियो आहे। जी फौरी तौर ते कराची मुंतकिल कयो पियो वञे। शबीर, अवां जी वॾी महिरबानी आगाह करण लाइ।